दोस्तों अॼु जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी ॿारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंचावेरी जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ दिलचस्प थियण वारा आहिनि। छो ड्रामो हिकु बहितरीनु ज़बरदस्त सनसनीखेज़ मोड़ ते पहुतो आहे। हाणे जेको आहे दोस्तों हिन दुंबो जेको हीअ बोहों जो बोरो आहे चाहे जेको तव्हां ॾिसो था जाबर ख़ान इन जे लाइ को ख़ैर जी ख़बर न आहे। छो चाकर ख़ान इन खे अहिड़ो सिधो कंदो जो यादि कंदो हीअ आहे बोहों जो ॿियो बोरो जेको आहे न जाबर ख़ान। छो जाबर जेका कमु पटे थो जेका हुन कमु कया आहिनि उन जो हाणे टाइम पूरो थी चुको आहे। जाबर खे अंदाज़ो लॻी वियो आहे त मुंहिंजो बि हाणे ख़ैरु न आहे। छो त हाणे सिको वारी दांह जेका आहे उहा चाकर ख़ान अहिड़ी तरीक़े सोघो कंदो जाबर खे 10 लख जा हाणे 20-30 लख ॾियणा पवंदा जेका हसीना जवाबु ॾेई छॾींदी। हसीना चवंदी मुंहिंजो वास्तो न आहे सिकू जा हाणे तव्हां ॼाणियो। पोइ हिन जी गिची में फिल्म पइजी वेंदी। पोइ जाबर ऐं क़ासिम त ॿई हथीका थी वेंदा। चाकर ख़ान सिकू खे बि इन खां फ़ैसिलो वठी ॾींदो। बक़ाया पैसा इन खे घरों ॾियणा पवंदा या ही पोइ हसीना सां विढ़ंदो। अहिड़े हिसाब सां अचण वारे एपिसोडनि में इहे सीन तव्हांखे ॾिसण वटा मिलंदा। अगरि अपडेट सुठी लॻी महिरबानी करे उदासी TV यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। अल्लाह हाफ़िज़।